अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट ॾींदासीं। तव्हांखे इहा अपडेट बि अॼु ॾींदासीं त पुरमो आख़िर छाजे करे न आयो नेक्स्ट एपिसोड जो। अॼु राति तव्हांखे ख़बर आहे किस्त अचणी आहे तकरार ड्रामे जी, लेकिन पुरमो अञा ताईं अपलोड न आहे कयो वियो। छाजे करे, छा वाकई तकरार ड्रामे खे बंदि कयो वञे थो, उन जी जाइ ते ॿियो को ड्रामो ईंदो या वरी का ॿी वजह आहे। बिल्कुलु दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, न को ड्रामो बंदि थिए थो, न वरी का ॿी वजह आहे। असल वजह इहा ई आहे त मक़तल ड्रामे खे टाइम ॾियण जे लाइ पुरमो पोइना कयो वियो, ॿियो को वजह न आहे। अॼु शाम पुरमो 5 बजे थी सघे थो, 4 बजे अची सघे थो। ऐं मक़तल ड्रामे खे माण्हू जीअं ॾिसनि, व्यूज़ घणा अचनि, हिन जे करे तकरार ड्रामे जो पुरमो नेक्स्ट एपिसोड जो उन्हनि कान ॾिनो। लेकिन अॼु राति 5 बजे ॾिनो ठीकु न, त अॼु राति पकी किस्त तकरार ड्रामे जी अची वेंदी। ऐं तव्हांखे कंहिं शइ जी टेंशन करण जी काई ज़रूरत कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हाणे मक़तल ड्रामो तव्हां ॾिठो हूंदो 2 क़िस्तूं, वरी इन जूं 2 क़िस्तूं अॻु 8 ॾींहं खां पोइ ईंदियूं साॻिए ॾींहं ते। ऐं वरी इहे 8 ॾींहं 5 ॾींहं विच में तकरार ड्रामो पंहिंजे टाइम ते जीअं हलंदो आयो आहे ईअं ई हलंदो ईंदो। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे तकरार ड्रामे खे व्यूज़ वरी मिली वेंदा ऐं वरी मक़तल ड्रामे खे व्यूज़ मिली वेंदा। ऐं इन जे करे ई हेरा फेरी ऐं चेंजिंग कई वेंदी आहे, ॿी का बि अहिड़ी वजह कान्हे का। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं अॼु त असद कुरैशी जी बि एंट्री थी चुकी आहे तकरार ड्रामे में। कुझु क़िस्तनि में हू बि अची वेंदो तकरार ड्रामे में। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।